प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ दादू प्रेस क्लब पहुची वियो। जावेद पुट मोहम्मद उमर जमाली वेठल बहावलपुर ऐं नौजवान नारी सना दी अली मर्दान गांचो वेठल फरीदाबाद दादू जे सेशन कोर्ट में प्यार जो परिणो करे छॾियो। प्रेमी जोड़े मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां पंहिंजी ख़ुशीअ सां दादू जी अदालत में प्यार जो परिणो कयो आहे। असां ते कंहिं बि क़िस्म जो दबाव या ज़ोर ज़बरदस्ती नाहे। नारी सना गांचो चयो त मुंहिंजा भाइर अब्दुल रज़ाक गांचो, राहिब अली गांचो ऐं रिश्तेदार नबी बख्श गांचो वारा मुंहिंजी ऐं मुंहिंजे मुड़ुस जी जान जा बेरी बणिजी विया आहिनि। उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे हिरासां करे रहिया आहिनि। इन्हनि मां असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। अगरि मुंहिंजे मुड़ुस या हुनजे घर वारनि ते कंहिं बि क़िस्म जो को केस थियो त इन खे कूड़ो सम्झो वञे। प्रेमी जोड़े IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो त असां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां शादी कई आहे ऐं असांखे पंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। हू असांखे मारणु चाहिनि था। असांखे इन्हनि खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची